बिड़शा मां ख़बर ईंदा हलूं त औकाफ मैनेजर बिड़शा समेत 8 मुलाज़िमनि खिलाफ़ इंतकामी कार्रवाई उहदनि तां हटायो वियो। अदालत वञण जो ऐलान। औकाफ खाते में सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जे मुकमिल बनकड़ी खिलाफ़ मुख़्तलिफ़ खातनि मां डिपोटेशन ते मनपसंद ऑफिसर मुक़ररु करण खिलाफ़ आवाज़ उथारण ते एपका जे उहिदेदारनि खिलाफ़ इंतकामी कार्रवाई कई वई। एपका औकाफ जे सदर सैयद मोहम्मद अली शाह, सीनियर वाइस प्रेसिडेंट कासिम चन्ना, जनरल सेक्रेटरी एजाज अली शाह के पंहिंजी पोस्टुनि तां गैर कानूनी तौर ते हटाइण खिलाफ़ एपका सिंध तरफ़ां सख़्त मज़म्मत कजे थी। एपका सिंधी सदर बख्श अली चाचड़ एपका जे उहिदेदारनि खे हटाइण वारे अमल जी वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर औकाफ, चीफ सेक्रेटरी सिंध खां पुरज़ोर मुतालबो कजे थो त एपका जे अहम उहिदेदारनि खे जल्द खां जल्द पंहिंजी पोस्टुनि ते वापसि बहाली मुक़ररु कई वञे। औकाफ खाते में अहम पोस्टुनि ते मुक़ररु कयल गैर कानूनी ऑफिसरनि खे पंहिंजनि असल खातनि में वापसी मोकिलियो वञे। औकाफ खाते जे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी वारो सिलसिलो बंदि कयो वञे। ॿी सूरत में एपका सिंध तरफ़ां समूरी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा करे तहरीक जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।